अॼु असां हिते हीअ गॾिजाणी कई आहे लेडीज़ विंग जी रतेदुरो सिटी जे लेडीज़ विंग जी रतेदुरो सिटीअ जी सदर अदी शबाना ऐं प्लस में असां हिते लाड़काना डिस्ट्रिक्ट जो उहिदेदारूं मुंहिंजूं साथियाणियूं हिते असां मौजूदु आहियूं ऐं असांजूं लेडीज़ वार्ड वाइज़ असां सभिनी खे घुरायो आहे हिते सदर सेक्रेटरी इंफॉर्मेशन शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 100वीं वर्सी जे लाइ असां हमेशह वांगुरु जीअं हितां जी लेडीज़ हितां ई रेस्ट हाउस मां ई गाॾियूं भरे निकिरंदी आहे अवल इहो पंहिंजो पाण 27 डिसंबर जॾहिं ईंदो आहे या महीनो शुरू थींदो आहे त उन्हनि खे पाण खे ई हूंदी आहे त बीबीअ जी वर्सी आहे न असांखे काॾे वञिणो आहे न असांखे पंहिंजा प्रोग्राम करणा आहिनि 27 डिसंबर असां न मिस कंदासीं बीबी खे सलाम करणु वेंदासीं। अॼु असांजी हीअ मीटिंग इन सिलसिले में आहे जेका मां पूरे ज़िले में इहो शेड्यूल ॾिनो आहे लेडीज़ विंग जे तरफ़ां असांजा 7 यूनिट आहिनि 7 यूनिटनि में मां पंहिंजो शेड्यूल ॾिनो आहे। जीअं त अॼु जी असांजी जेका हीअ मीटिंग आहे 27 डिसंबर जे हवाले सां रखी वई आहे ऐं असांजी अपा नसीबा चन्ना साहिबा जन जी सदारत में ऐं जेको हर साल जी आहे इंशाल्लाह हिन साल बि असांजी लेडीज़ सिटी रतोदरो भरपूर नमूने गड़ी खुदाबिश पहुची करे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे सुर्ख सलाम पेश कंदासीं ऐं असांजी लेडीज़ त चए पई अॼु त असांखे मीटिंग जी बि ज़रूरत कोन्हे छो जो हीअ जेको ॾींहुं आहे 27 डिसंबर इहे दोस्त त छा पर कंहिं दुश्मन खां बि विसरण जो ॾींहुं कोन्हे कोई असांजे लाइ हिकु कारो ॾींहुं आहे तारीख़ जो हिकिड़ो कारो ॾींहुं आहे जंहिं ते असांजी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा असांखां जुदा कई वई सो हे ॾींहुं असां नंढे वॾे बचनि खे वॾनि खे पोड़नि खे सभिनि खे यादि रहंदो आहे। इंशाल्लाह असां सिटी रतेदेरे मां 10-15 वेननि जो जेको काफ़िलो आहे हर साल निकिरंदो आहे ऐं भरपूर कोशिशि कंदासीं त अञा अॻु खां अॻु जेको असां महिनत करे पंहिंजे लेडीज़ खे गड़ी खुदाबिश खे पहुचायूं पर असांजी लेडीज़ पाण ई माशाल्लाह सां एतिरी एक्टिव आहे जेका असां चवण खां अॻु में तयारु हूंदियूं आहिनि।